अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आओ है आप मारवी थीम सबका पेरी शाम का नाज़रीन हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट में सदाती रेफरेंस सुप्रीम बार एसोसिएशन की दरख्वास्त विधणी रेड जोन मुकम्मल सील सरीना चौक नादरा चौक टी चौक मेरिट चौक समेत समूरा रास्ता बंद किया गया। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस अमृता बंदयाल जी सरबराही में जस्टिस एजाजुल हसन जस्टिस मजहर आलम खान मियां खिल जस्टिस मुनीब अख्तर और जस्टिस जमाल खान मधुखेल ते बदल लार्जर बेंच केस की विधणी कर रही है। विधणी दौरान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मालूम नाहे त बेतमादी जी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी। अदालत चाहींदी त सियासी पार्टियूं आइन जे दिफ़ा में बीही वञनि। सदाती रेफरेंस बाबति हू सूबे खे नोटिस जारी करे रहिया आहिनि। KPK ऐं सिंध जा एडवोकेट जनरल मौजूद आहिनि। जस्टिस एजाजुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त जोहरी अमल जो मक़सद आम मामूल जे मामलनि खे मुतासिर करणु न हूंदो। सुप्रीम कोर्ट बार जवाब दाख़िल कराईंदे चयो आहे त आर्टिकल 63 तहत कंहिंखे बि वोट विझण खां रोके नथो सघिजे। चयो आहे जमा करायल जवाब में चयो आहे PTI में पार्टी चूंडूं न आहिनि थियूं। जमात सिलेक्टेड उहिदेदार हलाई रहिया आहिनि। उहे आर्टिकल 63A तहत वोट ॾियण या न ॾियण जी हिदायत नथा करे सघनि। फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन की बॉडी के नून लीग जो मातहत करार ॾई छॾियो। समाजी वेबसाइट ते पंहिंजे बयान में फवाद चौधरी चयो आहे सुप्रीम कोर्ट बार जो जवाब पढ़ी लगे थो त सुप्रीम कोर्ट बार जी बॉडी नून लीग जे मातहत आहे। वकील तंज़ीम जो कम सियासी पार्टियुनि जो हथियार बणजणु आहे। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी ऐं हमाद अज़हर चयो आहे त हुननि सुप्रीम कोर्ट में रेफरेंस ते जवाब जमा कराए छॾियो आहे। खेनि सुप्रीम कोर्ट ते एतमाद आहे। सुप्रीम कोर्ट जा समूरा जज सदन लाइ मोहतरम आहिनि। इस्लामाबाद इंतजामिया PTI ऐं JUI खे जलसे जी इजाज़त ॾई छॾी। इंतजामिया ॿिन्ही पार्टियुनि खे जलसे लाइ NOC जारी करे छॾी। ॿिन्ही पार्टियुनि जा जलसा इस्लामाबाद में रथियल। वज़ीर आज़म इमरान खान अवाम खे 27 मार्च ते साणस गॾु निकिरण जो मुतालबो करे छॾियो। क़ौम नाले पैगाम में वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त सॼी क़ौम 27 मार्च ते साणस गॾु निकिरे। क़ुर में अल्लाह जो हुक्म आहे त भलाई सां गॾु ऐं बुराई ख़िलाफ़ बीहो, उन सां ई मुआशिरो ज़िंदा रहंदो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त सॼे मुल्क जे अॻियां खोरनि जो टोलो उन लाइ गॾु थी रहियो आहे त आवामी नुमाइंदनि ऐं पार्लियामेंटेरियंस जे ज़मीन जूं क़ीमतूं लॻाए ऐं उन्हनि खे खुलियल नमूने ख़रीद कयो पियो वञे। वज़ीर आज़म मूजिबि हू चाहे थो त क़ौम 27 मार्च ते साणस गॾु निकिरे। मुमकिन आहे त चूंडो वक़्त खां अॻु थी वञनि, कंहिंखे उहिदे तां न पियो हटाए वञे। बेतमादी रिथ जो फ़ैसिलो 27 मार्च ते थी वेंदो। उमीद आहे त तादी सुठो फ़ैसिलो न कंदा। घरू मामलनि जी वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे फ़ोन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा बर्दाश्त न कई वेंदी, कंहिंखे बि क़ानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदी। नून लीग अञा ताईं जलसे जी दरख़्वास्त नाहे ॾिनी। सुभाणे को वाक़ियो थी वञे त घर वज़ारत ज़िम्मेवार न हूंदी, नून लीग ज़िम्मेवार हूंदी। अॼु खां पोइ हालतूं बहितरी ॾांहुं वञी रहियूं आहिनि। सियासत में विकिरो थियण वारनि जी का इज़त नाहे। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि PTI जी सियासी कमेटी जो इजलास अॼु 3 वॻे वनीगाला में थींदो। कमेटी इजलास में वफ़ाक़ी वज़ीर ऐं पार्टी अॻुवान शिरकत कंदा। ज़रियनि मौजूदु इजलास में सदाती रेफरेंस 27 मार्च ते रथियल जलसे इत्तेहादियुनि सां ॻाल्हियुनि बाबति गौर वीचार कयो वेंदो। वज़ीर आज़म मज़हब जे ओट में लिकण जी कोशिश करे रहियो आहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाज़िया अमरी चयो आहे त इमरान खान वटि इक़्तिदार में विहण जो को बि आइनी इख़्लाक़ी जवाज़ नाहे। अॼु अवाम इमरान हुकूमत जे ख़ात्मे जूं दुआऊं घुरी रहियो आहे। इमरान खान स्टील मिस्ट्री पौरियतनि जे रोज़गार ते धाड़ो हयो।
इमरान खान समझी वेठो आहे त पाकिस्तान में बादशाह आहे। पीपल्स पार्टी जी नायब सदर शेरी रहमान चयो आहे त को इमरान खान के समझाए त इक़्तिदार अचणी वञणी शइ आहे। इक़्तिदार जी जंग में आइन के पामार न कई वञे। इमरान खान पाकिस्तान के चिड़ न ॾियारे। इमरान खान कावड़ में अची जलसे में इस्तीफ़ा जो ऐलान करे सघे थो। सिंध जे सिरात बाबति सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त मुल्की सियासत लाइ ईंदड़ ॿ टे ॾींहं इंतहाई अहम ऐं ॾुखिया आहिनि। इमरान खान जो दौर ख़त्म थी चुको। क़ौमी असेंबली में इमरान खान जी अक्सरियत नाहे रही। हाणे हर जाइ अपोज़िशन जे हक़ में फ़ैसिला अची रहिया आहिनि। इमरान खान सां धोखो थी रहियो आहे। संदसि पंहिंजा ई माण्हू खेसि धोखो ॾेई रहिया आहिनि। ही पहिरीं हुकूमत हुई जंहिंखे एस्टेब्लिशमेंट खुलियल छूट ॾिनी हुई।